जो 2-3 केस असां ते बि दाख़िल कर असां पंहिंजे क़ाइद पीर साईं पघारे जे हुकुम ते हिते आया आहियूं। हिन करे जो जतोई ख़ानदान जो असांजे ख़ानदान सां 3-4 पुश्तनि खां बि वधीक पुराणो ताल्लुक़ आहे ऐं साईं वारनि जा क़रीबी दोस्त जेके आहिनि इलाइक़े जा मरी साहिबान हुननि सां ज़्यादती जेके थी आहे उहो तमामु वॾी ज़्यादती आहे। हुननि जो पेट्रोल पंप हुननि जी प्रॉपर्टी तबाह कई वई आहे। अगरि कंहिं सां बि ईअं कयो वञे त माण्हू वञी या धाड़ेल थींदो या बाग़ी थींदो। हिननि खे सलाम आहे जो हिननि पंहिंजे हौसले ते कंट्रोल रखियो आहे ऐं कानून जो सहारो वठनि था ऐं हमदर्दी सॼे सिंध जी सॼे पाकिस्तान जी हिन मरी साहिबान सां गॾु आहे। कानूनी चाराजोई कनि थियूं मुख़्तलिफ़ सियासी पार्टियूं मुख़्तलिफ़ हे कानून सां खेॾण जा खिलाड़ी थी विया आहिनि। कंहिंखे चर्च जे केस में, कंहिंखे मंशियात जे केस में, कंहिंखे चोरी जे केस में, इज़तदार हुजे, वॾो माण्हू हुजे, आलिम दीन हुजे, वॾो ज़मींदार हुजे, सियासतदान हुजे, शरीफ़ माण्हू हुजे, हुननि ते किना केस, ख़राब केस, चोरी जा केस, में चोरी जा, बकरी चोरी जा, मोटरसाइकिल चोरी जा दाख़िल करे पाण खे रुसवा था कनि। हर माण्हू समझदार आहे ऐं हिननि खे ॾिसे थो ऐं बच्चो अॼु खां पोइ नारो हणणु शुरू कंदो, गो ज़रदारी गो, नो ज़रदारी नो। सर अॼु जेको तव्हांजो गरजानी आहे हे बि ख़बर आहे हे त पेट्रोल पंप आहे। असांखे हे बि ख़बर आहे हुक्मरान तव्हांजो ऐं असांजो पाणी बि बंदि कंदा। हे जंहिं किरदार जा आहिनि हे उहो किरदार निभाईंदा। असांखे ख़बर आहे असांजो पाणी सभिनी जो बि बंदि थींदो, मानी बि बंदि थींदी, रोज़गार बि बंदि थींदा, जेलनि में बि तव्हां असां गॾु हूंदासीं पर हिननि जो मुक़ाबिलो ज़रूरु कंदासीं। हिननि खां न डिॼंदासीं। अगरि हिननि खां असां डिॼी वियासीं पोइ या त असां लॾे वञूं या हिननि जो मुक़ाबिलो कयूं। सर मोरे में लंचार हाउस में आहिनि मुसलसल 37 ॾींहं प्रेस क्लब मोरो अॻियां एहतजाज बणियल आहिनि मासूम ॿारनि सां, औरतुनि सां, जंहिंजो अज़ालो नथो कयो वञे, जिन खे बेल नथी ॾिने। इन हवाले सां तव्हां छा चवंदा? हे त नालो 2-3 दफ़ा मां ॿुधियो आहे पर मां सुञाणा नथो। मुंहिंजी एतिरी वाक़फ़ियत बि न आहे, न ई मां हुनजो घर ॾिठो आहे, न ज़िंदगी में कॾहिं नालो ॿुधो हुयो। असां त जेको क़ाइद आहे हुननि जो हुन ते इल्ज़ाम हणंदासीं। जेको बि क्राइम थींदो वक़्तु जॾहिं चेंज थींदो आहे 24 कलाकनि में बि थी सघे थो, 24 मिंटनि में बि थी सघे थो। हुन खां पोइ जेको मेन लीडर आहे हर शइ जो हिसाब हुनखे ॾियणो पवंदो। हे हेठों वारा उहे ई भॼी वेंदा, पार्टियूं चेंज कंदा। हे जंहिंजो नालो तव्हां खणो था असांखे ख़बर ई न आहे कहिड़े इलाइक़े जो सियासतदान आहे या हुनजो ख़ानदान कहिड़ो आहे, असांखे बिल्कुलु ख़बर न आहे, वाक़ई ख़बर न आहे। बाक़ी असां गो ज़रदारी गो ऐं नो ज़रदारी नो जे प्लेटफॉर्म ते कमु कंदासीं। जेको ज़ुल्म हले थो कराची में, सिस्टम हले थो जंहिंजे करे मईशत तमामु वेझी वई आहे, आइस जो नशो हले थो जंहिंजो पुलिस मंथली थी वठे ऐं मिनिस्टर ताईं पुॼाए थी, हर तरह जी गुंडागर्दी, भत्ताखोरी, ज़मीननि ते कब्ज़ा, हर ख़राबी सिंध जे अंदरि पैदा थी वई आहे। सिंधी माण्हुनि खे जॾहिं पंजाब घुमाइण असां वठी था वञूं हो परेशान थी था वञनि जो असां कहिड़े मुल्क में अची विया आहियूं। एतिरो असां पोइ हिते रहिजी विया आहियूं। पर हाणे हुनजे कारकुननि ते केस दाख़िल थी रहिया आहिनि, इन जे लाइ तव्हांजो कहिड़ो लाइ असां हे चवणु चाहींदासीं, हे बुज़ुर्ग असांजा वॾा आहिनि, हे पीर साईं जा बचपन जा दोस्त बि आहिनि, असांजा वॾा आहिनि गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई साहिबु। असांजो दिलि थो चए जो हिननि जे कारकुननि ते हिननि ते केस दाख़िल थियनि था। असां अल्लाह ताला जे साम्हूं दुआ था कयूं जो हे जेके हुक्मरान आहिनि असां ते बि केस दाख़िल कनि। असां बि हक़ जी ख़ातिर जेल वञण लाइ तयारु आहियूं ऐं इनकलाब ऐं जेके असां कदम खणणु चाहियूं था हिन में असांखे वधीक चार्जिंग मिलंदी। असां अपील था कयूं हुकूमत वारनि खे जो 2-3 केस असां ते बि दाख़िल कनि। मासूम ॿारनि सां, औरतुनि सां, जंहिंजो अज़ालो नथो कयो वञे, जिन खे बेल नथी ॾिने। इन हवाले सां तव्हां छा चवंदा? हे त नालो 2-3 दफ़ा मां ॿुधियो आहे पर मां सुञाणा नथो। मुंहिंजी एतिरी वाक़फ़ियत बि न आहे, न ई मां हुनजो घर ॾिठो आहे, न ज़िंदगी में कॾहिं नालो ॿुधो हुयो। असां त जेको क़ाइद आहे हुननि जो हुन ते इल्ज़ाम हणंदासीं। जेको बि क्राइम थींदो वक़्तु जॾहिं चेंज थींदो आहे 24 कलाकनि में बि थी सघे थो,
24 मिंटनि में भी थी सघे थो। हुन खां पोइ जेको मेन लीडर आहे हर शइ जो हिसाब हुनखे ॾियणो पवंदो। हे हेठों वारा उअं ई भॼी वेंदा, पार्टियूं चेंज कंदा। हे जंहिंजो नालो तव्हां खणो था असांखे ख़बर ई न आहे कहिड़े इलाइक़े जो सियासतदान आहे या हुनजो ख़ानदान कहिड़ो आहे, असांखे बिल्कुलु ख़बर न आहे, वाकई ख़बर न आहे। बाक़ी असां गो ज़रदारी गो ऐं नो ज़रदारी नो जे प्लेटफॉर्म ते कमु कंदासीं। जेको ज़ुल्म हले थो, कराची में सिस्टम हले थो जंहिंजे करे मईशत तमामु वेझी वई आहे, आइस जो नशो हले थो जंहिंजो पुलिस मंथली थी वठे ऐं मिनिस्टर ताईं पुॼाए थी, हर तरह जी गुंडागर्दी, भत्ताखोरी, ज़मीननि ते कब्ज़ा, हर ख़राबी सिंध जे अंदरि पैदा थी वई आहे। सिंधी माण्हुनि खे जॾहिं पंजाब घुमाइण असां वठी था वञूं हो परेशान थी था वञनि जो असां कहिड़े मुल्क में अची विया आहियूं, एतिरो असां पोइते रहिजी विया आहियूं। सर पर हाणे हुनजे कारकुननि ते केस दाख़िल थी रहिया आहिनि, इन जे लाइ तव्हांजो कहिड़ो लाइ मिलंदो? असां हे चवणु चाहींदासीं, हे बुज़ुर्ग असांजा वॾा आहिनि, हे पीर साईं जा बचपन जा दोस्त बि आहिनि, असांजा वॾा आहिनि गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई साहब। असांजो दिलि थो चए जो हिननि जे कारकुननि ते हिननि ते केस दाख़िल थियनि था। असां अल्लाह ताला जे साम्हूं दुआ था कयूं जो हे जेके हुक्मरान आहिनि असां ते बि केस दाख़िल कनि। असां बि हक़ जी ख़ातिर जेल वञण लाइ तयारु आहियूं ऐं इनकलाब ऐं जेके असां कदम खणणु चाहियूं था हिन में असांखे वधीक चार्जिंग मिलंदी। असां अपील था कयूं हुकूमत वारनि खे जो 2-3 केस असां ते बि दाख़िल कनि।